मुल्क अंदर कोरोना वायरस 37 ॼणनि जी हयाती गिड़काए वरती। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2304 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। एनसीओसी मूजिबि हिन वक़्ति इलाज हेठि कोरोना जे मरीज़नि जो अंगु 23,641 रहिजी वियो आहे। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त सॼे मुल्क अंदरि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कयल टेस्टुनि जी शरह 6.24 आहे। एनसीओसी मूजिबि मुल्क अंदरि कोरोना वायरस जा वधीक 2304 नवां केस साम्हूं आया आहिनि, जंहिंखां पोइ मुतासिरनि जो मजमूई अंगु वधी 3,92,296 थी वियो आहे। एनसीओसी मूजिबि कोरोना वेगे वधीक 37 ॼणा फोत थी विया आहिनि, जंहिंखां पोइ फोतियनि जो अंगु वधी 7,092 थी वियो आहे। एनसीओसी मूजिबि हिन वक़्ति इलाज हेठि कोरोना जे मरीज़नि जो अंगु 23,641 रहिजी वियो आहे। 1,219 मरीज़नि जी हालत ॻणती जोगी आहे, जॾहिं त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 741 मरीज़ कोरोना खे मात ॾेई सिहतयाब थिया आहिनि।